इस्लामाबाद सुप्रीम कोर्ट आईनी बेंच जे फ़ोन टैपिंग मुतलिक़ केस में सूबनि जे एडवोकेट जनरल्स खे नोटिस जारी कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। आईनी बेंच जे सरबराह जस्टिस अमीनुद्दीन ख़ान रिमार्क्स ॾिना त असांखे रिपोर्ट या कानून में दिलचस्पी नाहे पर नतीजा घुरिजनि। जस्टिस अमीनुद्दीन ख़ान जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जे 7 रुकनी आईनी बेंच जे फ़ोन टैपिंग मुतलिक़ केस जी ॿुधणी कई। जस्टिस मोहम्मद अली मज़हर पुछाणो कयो त छा फ़ोन टैपिंग मुतलिक़ का कानून साज़ी थी आहे। एडिशनल अटॉर्नी जनरल जवाबु ॾिनो त 2013 खां कानून मौजूदु आहे जंहिं मुताबिक़ ISI ऐं IB नोटिफाइड आहिनि। कानून में फ़ोन टैपिंग जो तरीक़ेकार आहे ऐं अदालती निगरान बि कानून में आहे। जस्टिस मोहम्मद अली मज़हर रिमार्क्स में चयो त कानून जे मुताबिक़ त फ़ोन टैपिंग जे लाइ सिर्फ़ु जज इजाज़त ॾेई सघे थो। छा कंहिं जज खे इन मक़सद जे लाइ नोटिफाई कयो वियो आहे। जस्टिस जमाल ख़ान मंदुख़ैल चयो त फ़ोन टैपिंग जो कानून मुबहम आहे। आईनी बेंच जे सरबराह जस्टिस अमीनुद्दीन ख़ान रिमार्क्स ॾिना त असांखे रिपोर्ट्स या कानून में दिलचस्पी नाहे पर नतीजनि घुरिजनि। एडिशनल अटॉर्नी जनरल ॿुधायो त जज नामज़दगीअ बाबति ॼाण नाहे। जस्टिस जमाल मंदुख़ैल रिमार्क्स ॾिना त उन केस जो असरु घणनि ॿुधणीअ हेठि केस ते बि थींदो आहे। हीउ मामिलो चीफ जस्टिस जे चैम्बर खां शुरू थियो हो, चीफ जस्टिस के ॾांहुं वेंदो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर रिमार्क्स ॾिना त कानून हर कंहिंखे हर फ़ोन टैपिंग जी इजाज़त नाहे ॾींदो। एडवोकेट ऑन रिकॉर्ड EOR चयो त उन केस में दरख़्वास्त गुज़ार मेजर शबर सां राब्ते में न थी रहियो आहे, छो त मेजर शबर जो वकील बि गुज़िरियल साल फ़ौत थी चुको आहे। दलीलनि बाद आईनी बेंच केस ते एडवोकेट जनरल्स खे नोटिफाई जारी कंदे केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।